अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तों, तव्हां ॾिठो त कीअं चाकर ख़ान ऐं जेको आहे सांवर गॾिजी अकबर ख़ान जे ॻोठ जा वण ई वॼाए छॾिया ऐं अकबर ख़ान खे घुटना टेकण ते मजबूर करे छॾियूं। अकबर ख़ान हाणे बदिले जी बाहि में जाबर शैतान कासिम शैतान सां गॾिजी करे वरी चाकर ख़ान जे ॻोठ ते हमले जी तयारी करे रहियो आहे। ऐं इन जे हिसाब सां चाकर ऐं सांवल खे ख़बर आहे इहो ईअं थींदो, हू अॻे ई फुल तयारी करे छॾींदा जीअं ही अचनि त उतां वापसि न वञनि। यानी ड्रामो हिकु ज़बरदस्त एक्शन वारी जॻह ते पहुतो आहे। जेका हाणे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, ज़बरदस्त बहितरीनु ॾिसण वटां मिलंदा। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं पहिरियां अपडेट सुठी अपडेट तव्हां ताईं पुॼायूं, तॾहिं चवंदा आहियूं हिन वीडियो खे ॾिसी लाइक करे छॾींदा ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा जीअं हर बहितरीनु अपडेट तव्हां ताईं पुॼंदी रहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।